मुआवियह रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मुअज़्ज़िनून अतवलुन नास यौमल क़ियामह रवाहु मुस्लिम। हज़रत मुआविया रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान कई था कि अल्लाह के रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बांग ॾिने वारा माण्हू क़यामत जो ॾींहुं मिणी कंदा वॾे कंद वारा हूंदा। वॾे कंद वारो जेको माण्हू आहे न, ये मिणी माण्हू में पधर थी वेंदो, त्रिको माण्हू। क़यामत जो ॾींहुं जंहिं इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन कंद ॾींदो, जंहिंखे मिणी माण्हू में ऊंचो बनाईंदो, हू बांग ॾिने वारा माण्हू आहिनि। और मतलब है जो कंद इन जो ऊंचो होंदो। मुहद्दिसीन अलग अलग इन की तशरीह कयो हुयो। इमाम नहवी रहमतुल्लाह फरमाई था जे बांग ॾिने वारे जा कंद ऊंचा हूंदा, तंहिंजो मतलब ई है जे ये अल्लाह रब्बुल आलमीन की रहमत के वधारे ओॾा हूंदा। भला जेको माण्हू त्रिको वेहे थो न, उनखे लमे पंध जी वस्तु नज़र अचे थी, टोकरे माण्हू खे नज़र न अचे। एतिरे अल्लाह ताला जी रहमत इन बांगे के वधारे नज़र अचे। ऐं ॿियो नाज़िर बिन शुरमैल रज़ी अल्लाह रहमहुल्लाह बयान कई था जे इन जो मतलब ई है जे क़यामत जो ॾींहुं जरा माण्हू पाण पगर में ॿुॾल हूंदा, को बेर सरखा, को गोॾे सरखा, को कुले सरखा। तर ई बांगा जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन ऊंची जॻह नसीब कंदो, जंहिंजो कंद ऊंचो बनाए छॾींदो, इन जी निड़ीअ मथे कॾहिं पधर बि न ॿुधी सघां। क़यामत जो ॾींहुं इन जो कंद एतिरो ऊंचो हूंदो। बांग ॾियणु जेको आहे न, हिकिड़ो वॾो सवाब जो कमु आहे। एतिरे लाइ करे जे बांग जेको रही हक़ीक़त में अल्लाह के साम्हूं ॿोलाइणो आहे, अल्लाह जे घर के साम्हूं सॾु करणो। ऐं बांग जे बारे में अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमायो। अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु रावी हदीस आई बयान कई था जे अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यस्मउ मदा सौतल मुअज़्ज़िन जिन्नुन वला इंसुन वला शैउन इल्ला शहिद लहु यौमल क़यामह। बांग वारे जी बांग जिन सुणे तंहिं भले, इंसान सुणे तंहिं भले, कि ॿिया को जिनावर सुणे तंहिं भले, त पाण पत्थर डूंगर वण टण जो को पण वस्तु बांग के सुणंदी, क़यामत जो ॾींहुं गवाही ॾींदी जे अल्लाह हिन इंसान जी ज़बान मां असां तुंहिंजा ॿोल सुवावा। जेकी पण वस्तु आहे ई बांगे लाइ करे क़यामत जो ॾींहुं गवाही ॾींदियूं। इहा हदीस जेको रही अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े साहबीअ खे जॾहिं बयानु कयईं, पर उहो जेको हो हिकिड़े ॻोठ में गामड़े जो रहंदो हुओ। उन साहबीअ खे अबू सईद खुदरी चयईं जे मूंखे ख़बर आहे तुंहिंजो पोइ आई, तोखे पोइ वधारे पसंदि आई ऐं तूं सीम में जो वधारे रहे थो। एतिरे लाइ करे आउं तोखे इहा ॾस ॾियां थो, जर तूं तुंहिंजे पोइ में वें, सीम में वें, भले हिकिड़ो वें, पर जरा नमाज़ जो टाइम थिए त वॾे सर बांग ॾीज। भला तो जो आवाज़ जेतिरियूं वस्तु सुणनियूं क़यामत जो ॾींहुं तौला करे इन जे बारे में गवाही ॾींदी। इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कई था अल्लाह के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं इंसान 12 वरे बांग ॾिनी, जंहिं इंसान 12 वरे बांग ॾिनी, उन इंसान लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत के वाजिब करे छॾे। उहो इंसान ज़रूरु जन्नत में वेंदो। ऐं पोइ फरमायो हिकिड़ी बांग जे बदिले में बांगे के 60 नेकियूं मिले थियूं ऐं तकबीर जे बदिले में 30 नेकियूं मिले थियूं। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं क़ाइम माटे 5 टाइम बांग ॾिए थो त उन इंसान खे 300 नेकियूं मिले थियूं ऐं 5 टाइम तकबीर चए थो त 150 नेकियूं मिले थियूं। टोटल मिलाए करे 450 नेकियूं हिकिड़े ॾींहं में इंसान कमाए सघे थो, ख़ाली बांग ऐं तकबीर जे अंदरि। बांग जेको रही इन जे बारे में हिकिड़ी अञा हदीस अल्लाह के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लौ यअलमु अन्नासु मा फिन निदाइ वस्सफ़िल अव्वल सुम्मा लम यजिदु इल्ला अन यस्तहमु अलैहि लस्तहमु। जे माण्हू खे ख़बर पई वञे जे बांग में केॾो सवाब है ने पहली सिफ़ में केॾो सवाब है। हिकिड़ी बांग
ऐं ॿई पहली सिफ़ में केॾो सवाबु आहे ऐं बांग में केॾो सवाबु आहे। पोइ जेकॾहिं इन खे बांग ॾिने जो मौक़ो न मिले त बांग ॾिनल करे क़ुरा अंदाज़ी कई। क़ुरा अंदाज़ी करणु मतिलबु नालो लिखी रखिणो 10 माण्हुनि जो, हिन मां जंहिंजो नालो अची थो उहो बांग ॾींदो। यानी माण्हू बांग मथे ने पहली सिफ़ मथे विड़ी पे अहिड़ी पोजीशन अची वञे जे माण्हू खे ख़बर पई वञे कि केॾो इन ॿिन्ही वस्तुअ में सवाबु आहे। बांग त ठीकु आहे, पाण मण नथा ॾेई सघूं, को केॾा धंधे में वेठो, को केॾा वेठो, सवाबु वारो माण्हू ॾेई सघे जंहिंखे सवाबु खपंदो हुए, पण पहली सिफ़ में वॾो सवाबु आहे। पाण निहारियूं था पंहिंजे अॼु जमात में माण्हूअ में कि पहली सिफ़ सॼी ख़ाली पई, माण्हू पुठियां ॿई सिफ़ मथे उभी रहनि। पहली सिफ़ न नसा ईंदा भई, पहली सिफ़ में त पाण शौक़ु हुअणो खपे। पहली सिफ़ में पाण नसायूं कोला, भॼूं कोला, पहली सिफ़ में वॾो सवाबु आहे। ऐं अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, माण्हूअ जी ख़ासी सिफ़ जेको आहे पहली सिफ़ आहे। माण्हूअ जी ख़ासी सिफ़ पहली सिफ़ आहे ऐं औरत जी ख़राब सिफ़ पहली सिफ़ आहे। त पंहिंजी जेको पहली सिफ़ आहे मिणी कथा ख़ासी आहे, औरत जी ख़राब आहे। पंहिंजो कानपुर आहे साहबा कराम जे दौर में जॾहिं नमाज़ पढ़ंदा हुआ त माण्हुनि जी जमात लॻंदी हुई, तंहिंजो पुठियां औरत जी जमात लॻंदी हुई। त जेको मुनाफ़िक़ टाइप माण्हू हूंदा हुआ छहली सिफ़ में बीहंदा हुआ, खुला पुठियां ॾूसी वञूं असां पुठियां। एतिरे लाइ करे फरमायो पहली सिफ़ जेको माण्हू जी आहे ख़ासी में जा ख़ासी सिफ़ आहे। पहली सिफ़ में पाण नसायूं न, हाणे त न कर रमज़ान पुठियां मिसी तो ख़ाली पई हुई, एतिरे पहली सिफ़ में उहो खपे। ईअं च पंहिंजी जेकॾहिं जमात रही वञे थी त अमोक ॿ हिन टाइप जा वेंदा जो अॻियां सॼी मस्जिद ख़ाली थी आहे, डायरेक्ट दरवाज़े मथे ईअं त करे उभी रहंदा। पोइ अॻियां जेको माण्हू वेठल हुए हुनखे ॿाहिरि निकिरे में वांदो थी पए, निकिरणु क्या सॼी वाद जमात लॻी वेंदी। इहा ग़लति आहे। जेकॾहिं पंहिंजी जमात रही वई आहे त पण पाण अचूं त अॻिली सिफ़े में अची करे नमाज़ पढ़ूं त पुठियां खे निकिरे में तकलीफ़ न थिए। पुठियां उभी रहूं त ही खोटी वस्तु आहे जो हिकिड़ी त तकलीफ़ थींदी ऐं प्लस में जेको जवाबु पंहिंजी सवाबु आहे पहली सिफ़ में उभे जो उहो सवाबु पण पाण वटां वेंदो आहे। ईअं चयो हिकिड़ी हदीस अञा जंहिंमें अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मालिक बिन हुवैरिस रज़ी अल्लाह ताला अन्हु रावी हदीस है, वो चए था आऊं मुझे ॻोठ में जा मुझे इलाके में जा अल्लाह जे नबी वटि जरा आयुसि, जरा मूंखे मड़ दीन जूं ॻाल्हियूं सिखाए करे पाछो रवानो कएं थी। तैर चए तूं तुंहिंजे मुल्क के वञे थो, तुंहिंजे इलाके के वञे थो, पण इज़ा हज़रत सलात फलयुअज़्ज़िन लकुम अहदुकुम, जहिड़ा बांग जो टाइम थी रहे तहिड़ा आम जा हिकिड़ो माण्हू अहिड़ो तयारु थी जेको बांग ॾे। बांग ॾियणु हिकिड़ो माण्हू तंहिं महिल वधारे वे तंहिं महिल उनखे बांग ॾिनी खपे। ऐं बांग केरु ॾे? बांग पाम जा उहो माण्हू ॾे जंहिंजो आवाज़ु ख़ासि हुए न बरूक हुए। अबू महज़ूर रज़ी अल्लाह ताला अन्हु बयानु कईं त मुंहिंजो आवाज़ु मिठो ऐं ख़ासि हो, अल्लाह जे नबीअ खे पसंदि आयो त अल्लाह जे नबीअ मूंखे बांग सिखाए जे बांग तूं ॾिजांइ। ईअं च बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जो आवाज़ु बरूक हो। पहिरां साहबा किराम खे अल्लाह जे नबीअ हुकुम कयईं कि बिलाल खे बांग सिखायो। बिलाल जो आवाज़ु आम मिणी बि वधारे बरूक आहे त आवाज़ु बरूकी जे हिसाब सां पाण ॼाणण लाउड स्पीकर अची वियो आहे त आवाज़ु त मिणी जी बरूक थी रहे थो, पण बांग पाम जा उहो माण्हू ॾे जंहिंजो आवाज़ु मिठो हुए। हाणे हिन जो मतिलबु ई न आहे कि जंहिंजो आवाज़ु ख़ासो न आहे उहो माण्हू बांग ॾेई थी न सघे, न बांग न ॾेई सघे था, जंहिंखे खपे उहो बांग ॾे। पोइ जेको माण्हू बांग ॾे तकबीर जो वधारे उहो हक़दार आहे। जेको माण्हू बांग ॾे उहो तकबीर ॾिने जो वधारे हक़दार आहे, जो उनजो वधारे हक़ आहे। हा जेकॾहिं उहो चए जे ॿियो को माण्हू तकबीर चए कीअं वांदो न आहे त पाण तकबीर चई सघूं था। बाक़ी जेकॾहिं बांग ॾिने वारो माण्हू पिणु हाज़िर आहे जमात में त वधारे हक़दार उहो आहे जो उहो तकबीर चए। ईअं च अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बांगन ऐं तकबीर जे विच में जेको पण दुआ इंसान मंगंदो उन दुआ खे अल्लाह रब्बुल आलमीन कॾहिं रद्द बि न कंदो। इहा हिकिड़ी वॾी फ़ज़ीलत आहे जे बांगन तकबीर जे विच में जेको पण 15-10-20 मिंट जो टाइम बचे थो, इन टाइम में पाण खे दुआ मंगणी खपे। अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं पण इंसान जी दुआ इन टाइम में इन विसले गारे में रद्द नथो करे। त बांग ॾियणु हिकिड़ो वॾो सवाब जो कमु आहे, पाण खे बांग ॾिनी खपे। खुला अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वमन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाह, उन माण्हू कदा ख़ासी ॻाल्हि कंहिंजी थींदी जेको अल्लाह खे साम्हूं सॾु करे थो। ॿिए धंधे लाइ करे ॿिए कम लाइ करे पाण माण्हू खे सॾु कयूं पिया, पर बांग जेको आहे इन में सिर्फ़ु न सिर्फ़ु पाण अल्लाह लाइ करे कंहिं इंसान खे सॾु कयूं था। हैया अला सलाह, अचो नमाज़ पढ़णु। हाणे जेके पण माण्हू नमाज़ पढ़णु अचनि था न
उन्हीं जी नमाज़ मां पाखे पण अल्लाह रब्बुल आलमीन अजर में सवाब दींदो। बोला पांग ॾिनी पांजी पांग सुणी करे पां वटि आया आहिनि। उन्हीं जी नमाज़ जे सवाब में अल्लाह ताला पाखे पण ॾींदो। उन्हीं जो कीअं ओछो कीअं न थींदो, ईअं न जे पोइ पांगे के असां रोटी मिली वियो त असां ओछो थी वियो न, पंहिंजो सवाब जेतिरो आहे ओतिरो उहो जो रहंदो। पर पांग ॾिनी आहे त जेतिरा माण्हू नमाज़ पढ़ण आया इन जी नमाज़ जे सवाब में अल्लाह रब्बुल आलमीन पांखे पण सवाब ॾींदो। पांग ॾिनी खपे, पांग ॾिने में अॻियां वधो खपे ने क़यामत जो ॾींहुं जेकॾहिं पाण पांग ॾींदासीं त अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे ऊंची जॻह नसीब कंदो, पाण मिणे कंदा वधारे ऊंचा हूंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन कंदो आहे। अल्लाह ताला बाक़ी इन ॻाल्हि में अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। वमा अलैना इल्लल बलाग।